अदा जेका मां आयत करीमा पढ़िया उहा सूरत यूसुफ मां पढ़िया। सूरत यूसुफ मुकम्मल मक्के पाक में नाज़िल थिया। अल्लाह साईं बियन नबियन जा वाक़िया बयान फरमाया, पर हे जेको यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो आ इनखे अल्लाह साईं वरी अजीब वाक़ियो करे बयान फरमायो। ऐं मक्के में हिन सूरत जे लहण जो सबब इहो आ त मुंहिंजा महबूब तव्हां यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ो। हज़रत यूसुफ पहिरीं दुख ॾिठा, वॾा इम्तिहान आया। बाद में मुंहिंजा महबूब करीम जिन भाइरनि सतायो उहे सभु मां हज़रत यूसुफ जे साम्हूं झुकाया। मुंहिंजा महबूब ये मक्के जा माइट तुंहिंजा मक्के वारा काफ़िर अॼु तोखे सताए रहिया आहिनि, तुंहिंजे मथां मज़ालिम ठाहे रहिया आहिनि। सोना उहो वक़्तु परे कोन्हे जीअं मां यूसुफ जा भाइर यूसुफ जे अॻियां झुकाया। वक़्तु दूर न आहे, ये सरकश काफ़िर सभु तुंहिंजे कदमनि में झुकाए ॾेखारींदो। अल्लाह से इन सूरत मुबारका के मक्के पाक में नाज़िल फरमायो। जने अल्लाह जे महबूब जे मथां काफ़िर मुझा प्यारा तकलीफों दुख ढाए रहा, उन दौर में अल्लाह साईं सूरत यूसुफ के नाज़िल फरमाए पंहिंजे हबीब के यो इशारो कयो, मुझा महबूब तव्हां भी यूसुफ जियां सदमा बर्दाश्त कयो, दुख तकलीफों बर्दाश्त कयो। वो अगते हली जी यूसुफ जे अॻियां मूं भाइर झुकाया, यही सजी कौम मां तुझे अॻियां झुकाए ॾेखारींदुसि। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा 12 फर्ज़ंद अदा घणा 12। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं 12 जो भी मिसाल ॾिनो। रमज़ान शरीफ जी तकरीर पे फरमाई, कायनात जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायूं, मुझा गुलामो रमज़ान शरीफ जो ऐं 11 महीननि जो मिसाल ईअं समझो जीअं याकूब अलैहिस्सलाम जा 12 फर्ज़ंद। साईं वज़ाहत फरमाई जीअं 11 भाइरनि मुझा प्यारा दोस्तों हज़रत याकूब यूसुफ अलैहिस्सलाम के नाराज कयो। पोइ वरी हिकिड़ो वक़्तु आयो जो 11 भाइर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अॻियां झुकी पिया। अल्लाह जे नबी हथ खया, रब करीम सभिनी उन्हनि भाइरनि जी उहा लफ़्ज़ शमा फरमाए छॾी। ये मुझे हबीब फरमायो, मुझी उम्मत खां 11 महीननि में गलतियूं सलतियूं थींदियूं आहिनि, पर रमज़ान शरीफ ईंदो आहे, रमज़ान दुआ घुरंदो आहे तो खुदा पाक रमज़ान जे सदके मुझी उम्मत जे 11 महीननि जूं गलतियूं खुदा माफ़ फरमाए छॾींदो आहे। अल्लाह से याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट अता फरमाया, जंहिंमां सगा भाइर 2 हज़रत यूसुफ ऐं बिन्यामीन ऐं हिक भेण ज़ैनब। ये 3 हज़रत बीबी राहिला रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन मुबारक मां हज़रत याकूब अलैहिस्सलाम ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजनि भाइरनि में त पहिरियों नंबर हो, पर हुस्न जे लिहाज़ सां अल्लाह से हज़रत यूसुफ खे 40 हिस्सा हुस्न जा ख़लक़िया, उन मां 39 हिस्सा हज़रत यूसुफ खे ॾिना। अदा बाक़ी घणा बचा? हिकिड़ो 39 हिस्सा त हज़रत यूसुफ खे ॾिनई, हिकिड़ो हिस्सो सॼी दुनिया में विराई। तव्हां सोचींदो हुस्न यूसुफ अलैहिस्सलाम खणी वियो,
असां पंहिंजे महबूब जे लाइ चवंदा आहियूं त हसीन मदीने जो साईं आहे। इन्हीं में को भी शक न है। मुझा प्यारा दोस्तों, हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वट 39 हिस्सा आहिन त मदीने जे मीर वट खुदा जो नूर आहे। हुस्न यूसुफ वटा नूर अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे अता फरमाए। कद जाअकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। मुझा महबूब असां तोखे नूर करे मोकिलियो आहे। मदीने जे साईं वटि नूर आहे, यूसुफ अलैहिस्सलाम वटि हुस्न आहे। अल्लाह जा महबूब फरमाइनि था मेराज वारी रात मस्जिद अक्सा में सब नबी मूं वटि मौजूद हुआ, सभिनी मुंहिंजी इमामत में नमाज अदा कई। पर जॾहिं मां पंहिंजो सफ़र शुरू कयो त चौथे आसमान ते मुंहिंजे रस्ते में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बीठो। मुजाजी दोस्तों, मां यूसुफ अलैहिस्सलाम खां पुछो प्यारा यूसुफ तव्हां हिते बीठा हो? अर्ज़ कई सुनो मस्जिद अक्सा में रश हुयो, सही दीदार कोन थियो। मां तव्हांखे ॾिसण जे लाइ तव्हांजे हुस्न जो अंदाज़ो लगाइण जे लाइ हिते अकेलाई में अची बीठो आहियां त मां अल्लाह जे हबीब खे ॾिसां। साईं हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह जो नंढो भाउ साईं हुयो नंढो, पर जॾहिं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह नमाज पढ़ाए पोइ निहारींदा त अड्डा हसन रज़ा कहिड़े पासे आहे, सुभान अल्लाह। पोइ ॾिसंदा त हिन पासे। हाणे असीं साईं माशूक़रा नमाज़ पढ़ाए वरी हीअं करे वियो, हीअं काबू आहे त वरी हीअं करे वेहंदा आहियूं। फर्ज़ नमाज जो सलाम वारा पोइ दुआ घुरंदा आहियूं। पर आला हज़रत साईं रहमतुल्लाह अलैह निहारींदो त मुंहिंजो भाउ किथे आहे। पोइ जे हेॾां आहे त साईं वरी मोह करे हेॾां आहे त हीअं सिधो थी वेंदा। फ़क़ीरनि अर्ज़ कयो सोना ही छा? साईं हसन रज़ा नंढो आहे, तव्हां वॾा आहियो। साईं अहमद रज़ा ख़ान फरमायो रहमतुल्लाह अलैह भली नंढो आहे, पर असांजे मदरसे में सैयदनि जा ॿार पढ़नि था। सैयदनि जा उहे नंढड़ा उन्हनि खे वक़्त ते बिस्तरो विछाए ॾींदो आहे, उन्हनि जा बिस्तरा वेड़े रखंदो आहे, उन्हनि जी मानी टिकीअ जो ख़्यालु कंदो आहे। अल्लाह जे महबूब हुन जो दर्जो मक़ाम वधाए छॾियो आहे। मुंहिंजे लाइ हुकुम आहे आला हज़रत वॾो आही, पर शान में वॾो भाउ वॾो आहे, लिहाज़ा उनखे पुठी ॾेई न विहंदो कर। हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह मुझा प्यारा फरमाए तो अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया, अल्लाह ने तुझे ऐसा हसीन बनाया कि यूसुफ को तेरी राह गुजर में तालिबे दीदार बनाया। अल्लाह ने तुझे असांजो उस्ताद केवला सही मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला शहीद रहमतुल्लाह ताला अलैह, साईं किबला जाने अहले सुन्नत साहिबजादा मुफ्ती मोहम्मद जान नईमी दामत बरकातुल आलिया जा वालिद। असीं नंढा हूंदासीं उन टाइम गज़ल पढ़ंदासीं नात। पोइ किथां बि को महिमान ईंदो या कंहिं बि जलसे में वेंदा हुआसीं तो उस्ताद साहब चवंदो त सिर्फ़ 2 शेर पढ़। हिकिड़ो उर्दू में पसंदि कंदा, ॿियो सिंधी में। जेको उर्दू में पसंदि कंदा सो साईं हसन रज़ा ख़ान जो,
ऐं असां ॾिठो त तहज्जुद जी नमाज़ ते ईंदा त जीअं माण्हू का शइ झूंगारींदो आहे त उस्ताद साहब जे ज़ुबान ते सी हसन रज़ा ख़ान जो शेर हूंदो, उहे पढ़ंदा पिया, मदरसे में हलंदा पिया, वो शेर पिया पढ़ंदा। वो कहिड़ो हो? मुझा प्यारा पसंद फरमाइंदा के दिल में हो याद तेरी वो शायद तन्हाई हो, दिल में हो याद तेरी वो शायद तन्हाई हो, फिर तो खलवत में अजब अंजुमन आराई हो, एक झलक देखने की ताब नहीं आलम को, एक झलक देखने की ताब नहीं आलम को, वो अगर जलवा करे कौन तमाशाई हो, वो अगर जलवा करे कौन तमाशाई हो, जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता, जो ऐब मेरे दुनिया में खुलने नहीं देता, कब चाहेंगे वो मेरी हश्र में रुसवाई हो। सही हसन रज़ा ख़ान जो यो शेर पसंद कंदा, एतिरो असां खां पढ़ाईंदा जो असीं कॾहिं कॾहिं सोचींदा हुआसीं त माण्हू छा चवंदा, हिननि खे ॿियो को शेर अचे ई कोन। उस्ताद साहब फरमाईंदो मां तव्हांखे पढ़ायां थो त मुंहिंजो हुकुम मञो, जिते भी यो उर्दू में यो पढ़ाईंदा, सिंधी में मुंहिंजा प्यारा सही महेसर रहमतुल्लाह अलैह जो मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, जिया गुल गुलाब जो सोनू गुलन में, मुझो मुस्तफा पाक अदा तमाम गरजी गरजी चो, मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में, मुझो मुस्तफा पाक पधरो हशर वेला सवेरा जराना तनी में मुहम्मद परे खां सुनाना, हूं दस छोट कारे जो झंडो हथन में, मुझो मुस्तफा पाक मुझो मुस्तफा प्यारा मुसलमान भाईरो, तो हजरत यूसुफ के अल्लाह से हुस्न दिनो, तुझे मुझे दिल भर मदीने जे मीर के खुदा नूर। हाने सभी भाइरनि में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न जो पेकर ऐं हजरत याकूब तमाम घणो प्यार कंदा हा, भाईंदा हा, न ॾिसंदा हा त बेकरार थी पवंदा। मुजादी दोस्तों, जी रात रमजान जी कदर वारी रात आ, इया रात हुई महीनों रमजान, रात जुम्मे जी,
हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे बिस्तरे ते आरामिया ख्वाब छोड़ से त 11 सितारा सिज चंड मुझे अग्यां झुकन था। सुबह जो उठा पंहिंजे वालिद मोहतरम हजरत याकूब अलैहिस्सलाम के ख्वाब था बुधाएं अकेला ही में। पर मुजाजी दोस्तों हजरत यूसुफ जा भाइर उन्हनि जूं घर वारियूं ऐं साईं जो भाउ यहूदा उनजी अम्मा उहे दीवार खां पासे में बीठियूं त ॾिसूं भला यूसुफ कहिड़ी तो ॻाल्हि राज़ जी करे। हाणे मुजाजी दोस्तों हजरत यूसुफ जो बयान करे पंहिंजे बाबे साईं सां ख्वाब जे ख्वाब खे अल्लाह साईं सूरत यूसुफ में बयान फरमायो। ऐं ही अजीब भी ऐसन किस्सो भी आ सो इन जे करे भी आ तो खुदा पाक ॿियनि नबियनि जो जिक्र कयो आ पर कई नबीअ जो रब करीम कुरान में मुख्तलिफ जायुनि ते मुख्तलिफ सूरतुनि में बयान फरमायो। हिकड़ी सूरत में मुकम्मल कई नबीअ जो अगर वाक़ियो बयान कयो आहे तो वह सूरत यूसुफ। हिकड़ी सूरत में अल्लाह से यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो बयान फरमायो। अल्लाह जे नबी पंहिंजे बाबा साईं अलैहिस्सलाम के ख्वाब पे बुधाए अल्लाह से फरमाए तो वह इज़ काल यूसुफ ले अबीहे मुझा महबूब तव्हां भी याद कयो जने हजरत यूसुफ ख्वाब पे बुधायो पंहिंजे बाबा साईं के केड़ो ख्वाब या अबते इन्नी रायतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल कमर रायतुहुम ली साजिदीन। बाबा महाराज अजीब ख्वाब ॾिठो आ 11 तारा सिज चंड झुकन था। बाबा साईं फरमायो वहा जो पुट तो ख्वाब ॾिठो आ। हाणे वो ॿुधन पयो ताबीर छा थींदो। साईं हजरत याकूब अलैहिस्सलाम फरमायो ताबीर खां अॻु में इहो ख्वाब पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाए जां ख्वाब ज़ाहिर न कजां वरन तोखे कैद में विझंदा कैदी बणाईंदा। ख्वाब पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाए जां मुजाजी दोस्तों बुजुर्गो पर हाणे ख्वाब जी हजरत याकूब ताबीर कई मुंहिंजा बचड़ा खुदा पाक तोखे आला मसनद अता फरमाईंदो आला दर्जो अता फरमाईंदो खुदा तोखे नबूवत अता फरमाईंदो खुदा तोखे बादशाही अता फरमाईंदो तुझे पुछां जग जहान हूंदो। मुजाजी दोस्तों हजरत यूसुफ खे ख्वाब जो ताबीर ॿुधाए अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम पाबंद कयो त हिन ख्वाब खे कंहिंजे अॻियां ज़ाहिर न कजां पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाए जां छाजे करे मतां तोसां हसद कल मतां तोसां खार खाइनि। इन शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन। शैतान इंसान जो दुश्मन आ मता उन्हनि खे वर्गलाए इन जे करे पुट बस तो ॿुधायो मूं ॿुधो ख़ामोश। पर हो साईं याकूब जूं निशारूं त ॿुधी वयूं। मुंहिंजा प्यारा दोस्तों यहूदा जी अम्मा भी ॿुधो उन्हनि वरी निशारुनि पंहिंजे मुड़सनि खे ऐं अम्मा वरी पंहिंजे पुटनि खे विहारे जे नई का ख़बर ॿुधी न हजरत यूसुफ रात ख्वाब ॾिठो आ उन जो वरी संदसि बाबा मोहतरम ही ताबीर कयो आ भाई बुन के तो अॻियां बादशाह बि थींदो नबूवत जे मथां फाइज़ वग़ैरह वग़ैरह भाइर इहा शइ बर्दाश्त करे न सघिया पाण में सलाह कयूं तो भाउ खे हेॾे होॾे करणो पवंदो न त पाण वारी इज़त रहंदी कान पंहिंजो मक़ाम बाबा जी नज़र में थींदो ई कोन।
प्यारा मुसलमान भाइरो यहूदा जी सदारत में बैटिंग कयूं छा कयूं किन चयो खत्म करे छड़ियो किन चयो हीअ सज़ा पर जेको यहूदा हो उनजी कुछ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहब्बत हुई चवण लॻो ॿियो कुझु कोन थींदो बाक़ी हज़रत यूसुफ खे हली किनान वारे खूह में लाहे अचूं बस बाबा खां परे थी वेंदो को माण्हू तां कढी हलियो वेंदो ख़बर कान पवंदी इहो कमु पंहिंजे लाइ बहितर आहे बाक़ी ॿी कुझु न सोचो हाणे छा कयूं चऊं हलूं था बाबा साईं वटि पंहिंजे मक़सद खे आख़िर ताईं पहचान जे लाइ पंहिंजे बाबे खे था चऊं बाबा असां त ॿाहिरि घुमंदा फिरंदा आहियूं पर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम कॾहिं ॿाहिरि कोन निकितो आहे अॼु इजाज़त ॾे असां हज़रत यूसुफ खे घुमाए फिराए वठी अचो हज़रत यूसुफ खे बाग़ घुमायो सॼो ॾींहुं सॼी राति घर में हूंदो आहे बाबा खे चवंदासीं बाबा इजाज़त ॾे त यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वञो हाणे आहे त सभु अल्लाह जी मनशा जीअं सम्झो करबला वारो नमूनो सभु रब जी मनशा ऐं हज़रत याकूब खे बि सॼी ख़बर आहे पर अल्लाह जी मनशा अखियुनि ते रखे ऐं रब जे राज़ खे राज़ रखे हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि ॿाहिरि आया सुबुह जो टाइम आहे बाबा असां इरादो कयो आहे असीं त घुमंदा फिरंदा पिया आहियूं पर हज़रत असांजो भाउ यूसुफ अलैहिस्सलाम घुमे फिरे कोन थो ॿाहिरि कोन थो निकिरे हाणे एॾो सुहिणो हसीन पुटु हज़रत याकूब ॿाहिरि कोन छॾींदो हो मतां कंहिंजी नज़र लॻी वञे मतां को हसद करे मतां को जादू करे कंहिंजी नज़रे बद लॻी वञे इन जे करे हज़रत यूसुफ खे ॿाहिरि कोन छॾींदा जॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त ॿाहिरि अल्लाह जे नबीअ जी दरबार में अची वेही रहिया बाबा इजाज़त ॾे त असां वठी वञूं हाणे ख़बर न हुजे त इशारनि में कीअं ॻाल्हाए हाणे इशारनि में पियो हज़रत याकूब ॻाल्हाए हो सम्झनि कोन पिया शेर पढ़ंदो आहियां हिकिड़ो तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इक़रार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमायो पुट मां इजाज़त ॾियां पर मूंखे भउ आहे त तव्हां पंहिंजे ख़्याला थी वञो ऐं मुंहिंजे यूसुफ खे बघाड़ खाई वञे बघाड़ सम्झो था बघड़ उर्दू में चवंदा आहिनि अमूमन सिंधी में बघाड़ चवंदा अच्छा अवां हेॾे होॾे थी वञो ऐं मुंहिंजे पुट खे बघड़ न खाई वञे हाणे अल्लाह जे नबी खे ख़बर ई तॾहिं त इशारो कई त ही जेको बि कमु ठाहींदा बघड़ ते ठाहींदा बघड़ खाई वञे पोइ क्यों न बाबा असांजो बि भाउ आहे असां अकेलो कोन छॾींदासीं मुझा प्यारा मुसलमान भाइरो हज़रत याकूब इसरार कयो तव्हां घुमा फिरो मुझो बचड़ो यूसुफ मूं वटि सही आहे मूं वटि ठहे थो पर ॿाहिरि कोन वञो अल्लाह जे नबी हज़रत याकूब अलैहिस्सलाम इजाज़त ॾिनी मुंहिंजा जी दोस्तो इजाज़त ॾिनो सींगारे संवारे पर मोहब्बत जो इहो अलम हुयो जो वॾे शहर खां ॿाहिरि निकिता त मुंहिंजा प्यारा दोस्तो तक़रीबन जेसि ताईं हदे नज़र ये ॿाहिरि पे नज़र आया याकूब अलैहिस्सलाम घर कोन मोटियो पंहिंजे यूसुफ खे निहारींदो रहियो अॼु पिणु अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं हूंदूं बस न कल को संदीस कपरियल अॼु लोक ॾिठे ही न लहे
हज़रत याकूब अलैहिस्सलाम रोईंदा रहिया, अखियुनि मां लुड़क वहनि पिया। साहिबज़ादो वञे पियो, मोहबत जो दरिया हो, मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर खिलवो, मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर खिलो, ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो, तूं आ पुनल मुॾे नेण खणी। जॾहिं नज़रुनि खां संदसि पुट ओझल थी विया त हज़रत याकूब घर मोटियो ऐं जीअं ॾिठूं त बाबा घर वियो, पहिरीं बाबे खे ॾेखारण जे लाइ हज़रत यूसुफ खे को कुल्हे ते खणे, को वरी सीने लॻाए, ईअं कंदा विया त बाबो सम्झे त वॾी मोहबत सां मुंहिंजे बचे खे वठियो वञे। जीअं जो बाबे मोह हेॾे कयो, हज़रत यूसुफ खे खणी ज़मीन ते करे, जीअं का शइ उछलबी आहे ईअं उछलायो। हाणे कई धक हयो, कई लकुण हयो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मारण लॻी। ओ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिते बाबो कख बि कोन सहंदो हो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिननि चयो त भला घुटो ॾेई ख़त्म कयो। यहूदा जेको भाउ हुन चयो न, जेको मीटिंग में मुआइदो थियो उन खां सवाइ ॿी ॻाल्हि कान थींदी। जेको असांजो मुआइदो आहे, असां यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे हवाले कंदासीं। खूह अची वियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे उन खूह जे मथां पासे में किनारे अची बीहारियूं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बाबा साईं हिकिड़ो तावीज़ ॿधो, वो उन पैरान मजा हो जेको पैरान बाहि जे वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़ुदा अता फरमायो। वो हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम वटि हुयो। उन मजा हज़रत याकूब तावीज़ बनाए हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे कंद मुबारक में विची पाक में पारायो त साईं खे नज़र न लॻे। हाणे जॾहिं खूह जे कंजीअ ते बीठा त भाइरनि चयो त पहिरीं त इहो पैरान ला, कमीज़ ला, पोइ इहो तावीज़ बि कढ। अलगर्ज़ पैरान त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम लाइ ॾिनो, पाण फरमायूं अदा आहे तावीज़ कोन ॾींदुसि, मुंहिंजे बाबा जी निशानी आहे। पैरान खणी वञो। पैरान वठण जो मक़सदु इहो त यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे हवाले करे ख़त्म करे बाबा खे त का निशानी ॾेखारियूं। बाबा खे त वञी चऊं हिन खे बकरी जो बच्चो कुही रत मां पैरान ॿोड़े। वञी बाबा खे चवंदासीं त बाबा असां थोरो बेख़्याला थी वियासीं, तुंहिंजे पुट खे बगड़ खाई वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो बहानो बनाइण जे लाइ हज़रत याकूब हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां उन्हनि पैरान वरितो आहे। किस्सो मुख़्तसर, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह जे किनारे बीहारे हिननि झुको ॾिनो, किरायो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह जे अंदर किरियो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे हुक्म कयो, जिब्राइल जी मुंहिंजा रब जलील फरमायूं सिदरतुल मुंतहा छॾ, तूर सीना जबल ते वञ, उतां पत्थर खण। मुंहिंजे नबीअ खे भाइरनि झुको ॾिनो आहे, खूह में किरायो आहे। वञ जल्दी पंहिंजो पत्थर खणी। यूसुफ अलैहिस्सलाम अञा विच खूह ते न पहुचे त मुंहिंजे यूसुफ नबीअ खे वञी पत्थर ते आराम सां विहारे आ। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खूह में किरियो, सिदरतुल मुंतहा तां जिब्राइल परवाज़ कयो। पोइ आयो आ तूर सीना। तूर सीना तां पत्थर खणी खूह ते पहुतो त अञा यूसुफ अलैहिस्सलाम अध ताईं मस पहुतो। इहा आहे रफ़्तार जिब्राइल अलैहिस्सलाम जी। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के विहारी, पोइ खाधो पीतो सभु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मलाइक सगोरा पहुचाईंदा। 3 ॾींहं हज़रत यूसुफ खूह में हो, 3 रातियूं 3 ॾींहं।
हाणे ॿाहिरनि छा कयो, बकरी जो बच्चो कुही पेरान खे रत मां ॿोड़े इशा जे टेम रात जे टेम किनान शहर पहुता। मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो जंहिं वक्त में किनान पहुता रोईंदा आया रोंदा आया वॾे आवाज़ सर रोईंदा आया। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर पई पुट रोईंदा अचनि, अल्लाह ख़ैर फरमाए। मुंहिंजा दी दोस्तो पाण ॿाहिरि निकितो, ओ मुंहिंजा फर्ज़ंदो ख़ैर त आहे। चवण लॻा बाबा ख़ैर कोन्हे, तुम्हारी ॻाल्हि सही निकिती, असी बेख्याला थी वियासीं। हज़रत यूसुफ खे बग़ल खाई वियो। जीअं जो इहो लफ़्ज़ ॿुधो अल्लाह जो नबी बेहोश ऐं रुनू न बेहोश सॼी रात बेहोशी। हाणे परेशान थिया त भाउ बि विया, ॿियो बाबो बि वञे थो। सुबुह जे टाइम में जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम होश में आयो, पान फरमायूं मुंहिंजा फर्ज़ंदो मुखे हकीकत ॿुधायो, असल वाक़ियो छा थियो कीअं थियो। चवण लॻा असां रांद रूंद में हेॾे होॾे थी वियासीं, असां पंहिंजे सामाननि ते यूसुफ खे विहारियो त तूं थकी पियो आहीं, सामान संभाल, असांजा कपिड़ा संभाल। असां पे रांद खेॾियासीं, अचानक बग़ल आयो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे खाई वियो। अल्लाह जे नबी हज़रत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा फर्ज़ंदो का निशानी त ॾेखारियो दिल खे करार अचे, दिल मुतमइन थिए त पैरान खणी आया। पैरान जो बाबा हे ॾिसो, हज़रत याकूब अलैहिस्सलाम कॾहिं पैरान खे हीअं करे, कॾहिं हीअं करे, कॾहिं हीअं करे, वरी पाण हीअं करे पुटनि खे पिया चवनि अजीब बग़ल आहे, वॾो चालाक आहे, वॾो चालाक होशियार बग़ल आहे। मुझे यूसुफ खे खाइयो पैरान में दंद पैरान में त किथे चीर आयो कोन, अजीब बग़ल आहे। हिनखे पैरान ते रहम आयो, मुझे पुट यूसुफ ते रहम न आयो। चोरी धोती पकड़ी पई। हाणे अल्लाह जो अमर हो, अल्लाह जी क़ज़ा हुई, ख़ुदा के अॻिते हलाणो मसलो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम ख़ामोश थिया। हाणे हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी ख़ामोशी या गम इन जे करे कोन हो त अल्लाह जे नबी खे पक हुई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ख़त्म थी वियो न। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह साईं जॾहिं पंहिंजो कमु वठंदो आहे त नबियनि जे इल्म जे अॻियां उन जे नज़रुनि जे अॻियां पर्दो ॾेई उहो कमु करे वेंदो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त ही सॼो ड्रामो आहे, मुंहिंजे बच्चे खे बग़ल कोन खाधो आहे, पर मुंहिंजा प्यारा पुटनि खे ॾेखारण जे लाइ पाण ॿाहिरि निकिरी आया। झंग में फरमायूं ओ बग़ड़ो अफ़सोस आहे पैरान बची वियो, मुंहिंजे यूसुफ खे खाधो आहे, नुक़सान पहुचायो आहे त उहो बग़ल ॿाहिरि निकिरी आयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हिकु रवायत में आहे त सॼे झंग जा बग़ल ॿाहिरि निकिरी आया। चवण लॻा ख़ुदा जा नबी असां तुंहिंजे यूसुफ जे वार जो बि नालो कोन वरितो आहे, ख़ुदा जो कसम आहे असां तुंहिंजे यूसुफ खे कोन खाधो आहे। जे असां कूड़ ॻाल्हायूं त ख़ुदा असांखे 14 सदी जे मुस्लमाननि सां करे असां पनाह था घुरूं, असां इहो कमु कोन कयो आहे। हज़रत याकूब खे त पक थी वई, पर जुदाई बर्दाश्त न पियो करे सघे। हमा वक़्तु हज़रत यूसुफ गॾु हूंदा, उहा जुदाई जेका फिराक उहो बर्दाश्त न पियो थिए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उन ग़म खे रोकियऊं जंहिंजो अखियुनि ते असुर पइजी वियो। हाणे इहे भाइर रोज खूह ते वेंदा साईं माशूक मता निकिरी अचे को, कॾहिं जॾहिं अचे बाबा वटि त पोइ त हयाती ताईं शर्मिंदगी वेंदी कान। बाबा जे अॻियां मोह खणी कोन सघंदासीं। आख़िर नबी जो घरानो रोज वेंदा ॾिसींदा त अञा जीअरो आहे,
पत्थर ते वेठो आ। 3 ॾींहं गुज़री विया। 3 ॾींहंनि खां बाद में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो हिकिड़ो मालिक हुयो, मालिक बिन अगर, उन जो काफ़िलो आयो। उनखे इन जाइ ते पाणीअ जी ज़रूरत पई। उन्हनि जो पाणी भरियूं। जॾहिं खूह ते आया त जेका बाल्टी हुई जीअं जो खूह में दाख़िल कयूं, अल्लाह पाक फरमायो जिब्राईल यूसुफ अलैहिस्सलाम के चो त इन रस्सीअ में ॾाढो जल। पहिरीं त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम थोरो लारायो अलाए केरु छा थींदो, पर जॾहिं जिब्राईल फरमायो त रस्सीअ में हथ विझ, हिननि जो छिकियो रस्सीअ खे, बाल्टी लगी गरी हिकिड़े माण्हू खां छिकी न 2 ॼणा थिया त अलाए छा आहे बाल्टी में पइजी आयो आहे। ॿाहिरि कढियूं त सुभान अल्लाह, हुस्न जो पैकर हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि कढियूं। ॿाहिरि कढी वरी जल्दी लिकायूं, छो त उन टाइम में गुलाम खपाईंदा रवाजो पिड़ियूं लॻंदियूं बाक़ाइदा गुलामनि जूं। हुननि चयो त ॾाढो क़ीमती गुलाम मिलियो आहे, सोणो मिलियो आहे, लिकाए छॾियूं। हाणे इहो टाइम उहो हो जो ॿाहिरि ईंदा हुआ, अची जासूसी करे वेंदा त ॾिसूं आहे या कोन्हे। उहे जो ताज़ा आया ॾिठो यूसुफ कोन्हे, इन खे शक पइजी वियो त इन काफ़िले वारनि कढियो। काफ़िले वारनि खे क्यों ॾेखारियूं? नबी जी औलाद हुआ, बहादुर हुआ, पहलवान हुआ, मकामी माण्हू हुआ। जो असांखे शक पियो आहे अवां असांजो ग़ुलाम, उहो चोरियूं कंदो हो, असांखां भॼी वियो, हिते अची लिको। असांखे ख़बर पई आहे त तव्हां उनखे अगवा कयो आहे, जे अवां न ॾिनो त अवां जो ख़ैर कोन्हे। हुननि चयो भई असां वटि आहे वाकई, ही अवां जो ग़ुलाम आहे, वठी आ। हाणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सोचो त वरी न मूंखे ॿाहिरनि जे हवाले कर, हाणे त मूंखे मारींदा पक सां। दिल जो दिल में रब की बारगाह में दुआ की, मुंहिंजा मौला फल्लाहु खैरुन हाफिज़ा वहुव अरहमुर राहिमीन। हाणे ॿाहिरनि चयो अवां केॾां पिया वञो? हिननि चयो असां मिस्र। ॿाहिरि चवण लॻा हे असांजो ग़ुलाम आहे, असां ॾोकर भरिया पर कम जो कोन निकितो, चोरी कंदो आहे। हालांकि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां जेको चोरी जो इल्ज़ाम हो सो असल में हीअं हो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़ानदान में हिकिड़े माण्हू वटि सोन जो बुत, पोइ हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ग़ालिबन मासी हुई, जीअं हज़रत यूसुफ खे चयो त इहो बुत खणी केॾा वञी टोड़े अचे त वरी अॻियां नसल में न को रवाज पइजी वञे। उहो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां ॻाल्हि त चोर आहे, सोन चोरे बुत चोर, पर चोरी कान ही मसलत हुई। मुंहिंजा प्यारा भार पिया चवनि चोर आहे ऐं भाजोड़ बि आहे। ॾिसो असांखां भॼी अची खूह में लिको, असां ॻोल्हे हाणे 80 बेज़ार आहियूं। तमाम मिस्र वञो पिया त हिकिड़ो कमु कयो, हिनखे ख़रीद कयो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हो मुसाफ़िर बि ॾाढा जवान, उन्हनि चयो असां वटि कुझु बि कोन्हे, सिर्फ़ 6 दिरहम या दीनार आहिनि, से बि कूड़ा आहिनि। मुद्दो उन्हनि जो ख़तमु आहे। इहो बि असांखे ॾियो, मिले असांजी हिन मां जान छॾायो। इहा महिरबानी कजो जो वरी ॻोठ न अचे, हेॾा असां पासे न मोकिलिजो, एॾा खपाए छॾियो। अल्लाहु अकबर। बस सौदा थिया अजीब, हिकु यूसुफ जो ॿियो बिलाल। फ़र्क़ु कहिड़ो आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जा ख़रीदार बि बेक़दरा ऐं खपाइण वारा बि बेक़दरा, ऐं हज़रत बिलाल जे खपाइण वारा बेक़दरा, खरीदार कदरदान। उमैया बिन खल्फ खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो वात मां जेके ॾोकर कढंदे सुॾींदा, हज़रत बिलाल खे आज़ाद कर, बिलाल खे आज़ाद कर।
छा बिलाल ऐं छा करम वाह वाह सखी तुझी सखा छा बिलाल ऐं छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुहिंजा मिठा तुझे करे प्यारा मुसलमान भाईरो सौदो थी दीनार से भी खोटा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के खरीद करे जे वक्त में उठन ते व्यारे उठते व्यारे रवाना चाओ भाईर मोटी गोठ हलिया विया हाणे तसल्ली थी वई त असां वारे इलाके मां यूसुफ अलैहिस्सलाम वयो रोज पंध ईंदा हुआसीं ॾिसण जे लाइ तसल्ली करण जे लाइ ईंदा हुआसीं अॼु असां खां हज़रत यूसुफ हलियो वियो परे निकिरी वियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो काफ़िले वारनि खे ताकीद कयो त एॾां हुजे मूं हेॾां पोइते न मोटाइजो हाणे मुंहिंजा प्यारा इन ई सफ़र में ॿ अजीब ॻाल्हियूं वाक़े आयूं उहे कहिड़ियूं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन खूह खां उठ ते वेठो किनान साईं वारनि जो शहर आहे मिस्र परे आहे जंहिं वक़्त में मुझा प्यारा काफिलो हलियो तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के चई उठ ते विहारियूं उन उठ ते हजरत यूसुफ आडो थी वेठो हीअं थी वेठो उठ वारनि पुछो काफिले वारनि पुछो भला तव्हां खे तकलीफ़ आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अदा तकलीफ़ काने का पर पोयूं जेको शहर किनान आहे इन में मुंहिंजो बाबो हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी रहे थो मां नथो चाहियां त मां बाबे खे पुठी ॾियां अदब अल्लाह सी सलाह अदब नसीब फरमाए मुझी तकरीर हुई साईं माशूक दौलतपुर जो को अंदरियों कब्रिस्तान आ जो असल रोड सा उन में एकड़ी माई आ माई हाजानी या मुरीदानी आ असा जे इलाके जे पीर साहब लवारी सुल्तान औलिया अव्वल पीर मोहम्मद जम्मा रहमतुल्लाह अलैहि जी मुरीदानी मुरीदन के चई जने मां गुजारे वञा न त मुंहिंजा पेर मुर्शिद जे गोठ बदीन जे तरफ न कजो हाणे पाण हेॾां काबो आ त दफन हेड़े नमूने कंदा आहियूं त हीअं ते दफन कयूं त पेर ते अचा बदीन जे तरफ छोकरन जो मां ठीक है जी तू चवज पर बाद अज विसाल छोकरन जो हाने जो दस्तूर आ वो हलबो उन्हनि पंहिंजी अमर के हीअं दफन कयो मां जी नसीहत ही त पेर हेॾां कजो मथो खणी काबे ॾे कजो दफन करे बीठा त बस ठका उहा कब्र अज भी पेर हेॾां मथो काबे ॾे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मां पुठी किनान ॾे नथो करियां जो मुझे बाबा जो शहर हिकड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि काफ़िलो हलंदो वियो विच रस्ते ते मिस्र ऐं किनान जे विच ते अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जे अम्मा जी कब्र मुबारक हुई अम्मा जो नालो हजरत बीबी राहिला रज़ी अल्लाह तआला अन्हा जने वो मकाम आयो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जी 12 साल उम्र उन जाए ते जने पहुता साईं के पंहिंजे अम्मा जी कब्र याद आई सौदागरन खे चई सौदागरो जेके भी मञो था उन्हीं जो वास्तो मुंहिंजी अम्मा जी जल्दी कब्र पासे में आ वरी हयाती ते छा भरवसो अवां अलाए खपाए छड़ियो मूंखे अला
लाए कैसा सौदो करे छड़ियो वरी हेडा अचण थे या न थे अज तैयार हो उठन जो काफिलो बिहारियो मुखे इजाजत दो हथ पेरन में कड़ियूं लगियूं पयुन मां भजी कोन वेंदुसि मां चाहया तो हयाती में किस्मत सा आया आयूं त अम्मा जो दीदार कंदो हलां मुझे मदीने जे साईं फरमायो मंजूर कबर अबवई है औ अहदुहुमा फी कुल जुमअतिल वफिर लहू व कुतिब बर्रा मुझी उम्मत में उन खुश नसीब के मुबारक जो जुम्मे जे दिहाड़े पंहिंजे अम्मा ए बाबा जे कबर जी ज़ियारत करे अञा पढ़े बिन को खत्मो बिन बख्शे कुल बिन बख्शे सिर्फ अची अखियन सां ॾिठाई अम्मा बाबा जी कबर खुदा पाक उन जा हर गुनाह माफ करे जन्नत जी टिकट जो ऐलान कंदो आहे।